ख़बर शामिल कंदा हलूं। जामशोरो खां बहरान यूनिवर्सिटी में एमफिल जी शागिर्दानी सोब ख़ासि खेली खे हिसाइण वारे मामले जो अॻभराई थी आहे। यूनिवर्सिटी इंतज़ामिया इल्ज़ाम हेठि आयल प्रोफेसर असिस्टेंट काशिफ अबड़ो खे मुअतल करे छॾियो आहे। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। मामले जी जांच मुकमल थियण ताईं काशिफ अबड़ो मुअतल रहंदो। यूनिवर्सिटी इंतज़ामिया इहो चयो आहे। जामशोरो खां ख़बर शामिल कंदा हलूं। बहरान यूनिवर्सिटी में एमफिल जी शागिर्दानी सोब ख़ासि खेली खे हिसाइण वारे मामले में अॻभराई थी आहे। यूनिवर्सिटी इंतज़ामिया इल्ज़ाम हेठि आयल असिस्टेंट प्रोफेसर काशिफ अबड़ो खे मुअतल करे छॾियो आहे। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। मामले जी जांच मुकमल थियण ताईं काशिफ अबड़ो मुअतल रहंदो। यूनिवर्सिटी इंतज़ामिया जो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे। उन हवाले सां रहीम बख्श बलोच लाइन ते मौजूद आहे। जी रहीम बख्श, तफ़सील खां आगाह कजो। जी बिल्कुल ही महरान यूनिवर्सिटी में एमफिल जी शागिर्दानी सोब ख़ासि खेली खे मुबैना तौर हिसाइण जे इल्ज़ाम हेठि आयल असिस्टेंट प्रोफेसर काशिफ अबड़ो खे जेको आहे सो मुअतल कयो वियो आहे। संदसि मुअतली बाबति महरान यूनिवर्सिटी जे रजिस्ट्रार जी सहीअ सां नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। वाज़े रहे त ॼाणायल मामले जी जांच महरान यूनिवर्सिटी जी जोड़ियल हिरासमेंट कमेटी करे रही। शागिर्दानी पारां जांच कमेटीअ ते अदम एतमाद जो इज़हार करण खां पोइ ॼाणायल मामिलो जेको आहे सो जांच लाइ मुतसिब आला ॾांहुं उमाणियो वियो। मामले खे केतिरा ई ॾींहं गुज़रण खां पोइ नेठि महरान यूनिवर्सिटी इंतज़ामिया इल्ज़ाम हेठि आयल असिस्टेंट प्रोफेसर काशिफ अबड़ो खे जेको आहे सो मुअतल करे छॾियो आहे। जी महिरबानी रहीम बख्श, तफ़सील खां आगाह करण लाइ।